अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हाणे असां भिटशा पहुता आहियूं। भिटशा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी इहा धरती ही ढंढ हिकिड़ी ठाही वई आहे ऐं ढंढ सां गॾु ही मथां हुनजी पुल उहा पुल ठाही वई आहे। दरगाह ऐं मज़ार जे हिसाब सां हिकु सुठो पॉइंट ठाहियो आहे ऐं साम्हूं मुजस्मो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ठाहियो वियो आहे तंबूरे सां गॾु। असां अव्हांखे हिन जी बिल्कुलु वेझी रिकॉर्डिंग ॾेखारींदासीं ऐं हिन वक़्तु हिकु नंढड़ी ढंढ जी शिकिल में मौजूदु आहे ऐं इंतिहाई ख़ूबसूरत लोकेशन जेका मथे मुजस्मे सां गॾु पासनि सां आहे। ही मुजस्मो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हे मुजस्मो। ही मुजस्मो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो तंबूरे सां गॾु बहितरीन अक्कासी कई वई आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी तमामु बहितरीन अक्कासी कई वई आहे। तमामु बहितरीन अक्कासी कई वई आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मुजस्मे जी। मां अव्हांखे थोरो पोइतां अञा बि ॾेखारींदुसि बिल्कुलु मुकमिल तंबूरे सां गॾु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मुजस्मो। ही ढंढ ॾिसो, ही ॾाढो सुठो पॉइंट ठाही वई आहे। मुजस्मे सां गॾो गॾु हीअ गुज़रगाह पिणु ठाही वई आहे ऐं बहितरीन ॾाढी अक्कासी कई वई आहे। भिटशा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सरज़मीन। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हींअर असां आख़िरी आरामगाह शेख अयाज़ सिंधी ॿोलीअ जो तमामु वॾो शाइर शेख अयाज़ जेको असुल त शिकारपुर जो हुयो पर सिंध जी जान सिंधी शाइरीअ जी पहचान हुयो, उन जी आख़िरी आरामगाह हिते आहे। अॼु असां हिन आरामगाह ते अव्हांखे वठी हलंदासीं ऐं इन जी असां ज़ियारत कंदासीं। ही शेख अयाज़ जी आरामगाह, ही आरामगाह शेख अयाज़ जी ही आरामगाह भिटशा ते शेख अयाज़ खे रखियो वियो। इहा शेख अयाज़ जी आरामगाह अव्हांखे ॾेखारियां। ही ॾिसो, शेख अयाज़ गुंजार कंदे जामू खां पोइ तंहिं जिंदड़ीअ जो मां झरणो हा। शेख अयाज़ वलादत जुमो 2 मार्च 1923 ऐं वफ़ात आचर 28 डिसंबर 1997 ते शेख अयाज़ जी वफ़ात थी। ही मज़ार शेख अयाज़ सिंध जो यगानो शाइर शेख अयाज़। भिटाई जे हिन धरतीअ में भिटाई जी धरतीअ ते शेख अयाज़ खे रखियो वियो आहे। ही ॿाहिरीं लोकेशन साम्हूं भिटाई जो मुजस्मो तंबूरे सां गॾु ऐं हिते वरी उनजी मज़ार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हींअर असां आख़िरी आरामगाह शेख अयाज़ सिंधी ॿोलीअ जो तमामु वॾो शाइर शेख अयाज़ जेको असुल त शिकारपुर जो हुयो
पर सिंध जी जान सिंधी शाइरीअ जी पहचान हुयो उन जी आख़िरी आरामगाह हिते आहे। अॼु असां हिन आरामगाह ते अव्हांखे वठी हलंदासीं ऐं इन जी असां ज़ियारत कंदासीं। ही शेख अयाज़ जी आरामगाह, ही आरामगाह शेख अयाज़ जी ही आरामगाह भिटशाह ते शेख अयाज़ खे रखियो वियो। इहा शेख अयाज़ जी आरामगाह अव्हांखे ॾेखारियां। ही ॾिसो शेख अयाज़ गुंजार कंदे जामू खां पोइ तंहिं जिंदड़ीअ जो मां झरणो हा। शेख अयाज़ वलादत जुमो 2 मार्च 1923 ऐं वफ़ात आचर 28 डिसंबर 1997 ते शेख अयाज़ जी वफ़ात थी। ही मज़ार शेख अयाज़ सिंध जो यगानो शाइर शेख अयाज़। भिटाई जे हिन धरतीअ में भिटाई जे धरतीअ ते शेख अयाज़ खे रखियो वियो आहे। ही ॿाहिरीं लोकेशन साम्हूं भिटाई जो मुजस्मो तंबूरे सां गॾु ऐं हिते वरी उनजी मज़ार।